घोटकी मां अवां सां शेयर कयूं पिया। मॉडल कोड क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 5 लख रुपया दंड ऐं 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है तव्हांखे ॾियूं जवाबदार ते 2013 में ॾहरकी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो हो। अहम ख़बर है घोटकी मां अवांखे ॾियूं पिया। मॉडल कोड क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 5 लख रुपया दंड ऐं 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार ते 2013 में ॾहरकी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो हो। अहम ख़बर है घोटकी मां तव्हांखे ॾियूं पिया। मॉडल कोड क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 5 लख रुपया दंड ऐं 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लगारी सां। मुश्ताक, आगाह कजो। जी, घोटकी जी मॉडल कोर्ट में क़त्ल जो केस जो ॾोह साबित थियण ते जवाबदार मथां 5 लख दंड ऐं 25 साल सज़ा जी ॿुधाए छॾी आहे। मॉडल कोर्ट क़ाइम जी समेजो खे 25 साल क़ैद जी सज़ा ऐं 5 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार खे जेको आहे सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो पियो वञे। जवाबदार क़ाइम जी समेजो 2013 में जेको आहे ॾेरकी थाणे ते जेको क़त्ल जो केस हिन जे मथां दाख़िल कयो, जंहिंजो जेको आहे मॉडल कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे। जवाबदार मथां जेको आहे 5 लख रुपया दंड ऐं 25 साल जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी ठीक है, अवांजी मेहरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।